साल जिया जैसे हम लोग रैली निकालते हैं शहर से, उसी तरह इस साल भी हमने रैली निकाली। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह के फजल और करम से बेहतरीन, तमाम बेहतरीन जो है ना हमारी रैली आई। और पागारा साहब, उस्ताद अब्दुर्रहमान पनियार, ड्राइवर एसोसिएशन जो सदर, वो भी हमारे साथ थे और हम लोगों ने भरपूर नमूने से रैली को सर अंजाम दिया। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह के फजल और करम से अब हम मज़ार पे पहुंच गए हैं। हर साल जियां हिन साल बि दरगाह मुग़ल बिन बादशाह जे मेले में पड़ मुबारक असीं कढंदा आहियूं। मुग़ल बिन टैक्सी स्टाफ लिंडावा था ऐं उहो शहर लिंडावा था थींदो, शहर मां थींदो दरगाह ते ख़तमु थींदो आहे। उन सां गॾु असां सां गॾु पागारो महकूब साहब बि हूंदो आहे ऐं शहरी बि हूंदा आहिनि, वॾे अंग में शहरी बि हूंदा आहिनि। दौल तमामनि सां असां फ़नकार ठही खोड़ हूंदो आहे असां सां गॾु। ऐं असां हर साल जीअं हिन साल बि असां इहो प्रोग्राम कयो आहे ड्राइवर एसोसिएशन जे तरफ़ां। ऐं हिन प्रोग्राम में सभिनी दोस्तनि असांखे साथ ॾिनो ऐं सभिनी महिरबानी, तव्हांजी महिरबानी महिरान टीवी वारनि जी जे असांखे हेल्प कई। हर साल जीअं हिन साल बि ड्राइवर एसोसिएशन जे तरफ़ां लिंडावा खां मुग़ल बिन बादशाह जी जेकी रैली आहे हर साल जी कढंदा आहियूं। त हिन साल बि दौल धमाकनि सां माशाल्लाह ज़बरदस्त ड्राइवरनि जी जेकी रैली आहे उहो माशाल्लाह ज़बरदस्त हर साल जीअं त हिन साल बि बहितरीनु थींदी आहे ऐं बहितरीनु हमेशह थींदी रहंदी। मुग़ल बिन स्टाफ जे तरफ़ां हिकिड़ी शानदार रैली कढी वई जंहिंमें दरगाह मुग़ल बिन जे गादीनशीन पागार तुफ़ैल अहमद शरीक थिया। उन वरी इज़त सां अजरकनि जा लुंगी जा तोहफ़ा पेश कया विया ऐं उन रैली शहर मां रूट करे पंहिंजी दरगाह ते पहुती जिते इख़्तिताम दौरान दुआ ख़ैर कई वेंदी। उन खां बाद सिंध हमेशा खां सूफ़ीन ऐं वलीन जी सगोरनि जी धरती रही आहे, जिन हमेशा मोहबत ऐं अमन जो दर्स ॾिनो आहे। सिंध जी ख़ुशबूदार मिट्टीअ मां जनम वठंदड़ सिंध जी अज़ीम दरगाह शहीद हज़रत शेख सलामत मुग़ल बिन बियानी बादशाह रहमतुल्लाह अलैह जो इहो सालियानो 845 उर्स मुबारक आहे, जिन जूं तयारियूं ज़ोरो शोर सां हलनि पियूं। जीअं टियों ॾींहुं दरगाह जी गुसल वारी रस्म थी हुई, जंहिंमें दरगाह जा मुरीद सवे मण खीर ऐं गुलाब जी पतियूं उन सां अतर दरगाह खे गुसल ॾिनो वियो। ऐं अॼु जेको सो ड्राइवरनि जे तरफ़ां जेको मतिलबु मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे तरफ़ां जेको सो रैलियूं जारी सारी आहिनि। सुभाणे खां दरगाह जी रस्मूं शुरू जी। अॼु दरगाह जी वरी रस्म आहे, जेके शहर जा दर्जी आहिनि उहे हिते दरगाह ते ईंदा, जेको पड़ दरगाह जा आहिनि उहे सिबंदा।